सरदार मुझे माफ कयो, सरदार मुझे माफ कयो, अल्लाह के वास्ते मुझे माफ कयो। एकड़ी शर्त ते तोखे माफ कंदुसि, जेकॾहिं उहा शर्त तूं मुंहिंजी पूरी कंदे त हाल जो सोलो वरजां ते बस। ठीक है क्यों धोखो उहो बे मीरू सां धोखो, हराम खोर जेको बि मीरू सां धोखो कंदो आहे उन्ही जो अंजाम सिर्फ मौत हूंदो आहे, मौत हूंदो आहे। यार अल्लाह धोखो उहो बि मीरू सां धोखो, हराम खोर जेको बि मीरू सां धोखो कंदो आहे उन्ही जो अंजाम सिर्फ मौत हूंदो आहे, मौत। तो मीरू सां धोखो करे पंहिंजी मौत खे आवाज़ ॾिनो आहे, आवाज़। सरदार मुझे माफ कयो, सरदार मुझे माफ कयो, सरदार मुझे माफ कयो, सरदार मुझे माफ कयो, अल्लाह के वास्ते खुदा के वास्ते सरदार मुझे माफ कयो। सरदार मुझे खुदा के वास्ते माफ कयो। हिकिड़ी शर्त सां तोखे माफ़ी मिली सघे थी, जेकॾहिं तूं हिकिड़ो मुंहिंजो कमु करी त पैना नहीं भरणो, बस इते भी करे इते क्यों जेकॾहिं तूं असांजो वफ़ादार साथी आहे ऐं पंहिंजी सच्चाई ॾेखारण चाहीं थो त ही वठ हथियार, वञ वञ वञी इन सूबेदार जी मुंडी लाहे अच, वञ। खबरदार, मज़ो न आहे, मज़ो न आहे। मुझे वफादार साथी जी जिंदगी जा वर्क बंद, छो तो अहिड़नि माण्हुनि जो अंजाम इहो थींदो आहे। गद्दार जी मीरू वटि का बि जॻह नाहे, हिन जे लाश खे खणी कंहिं झंग में उछलाए अचो जीअं हिन खे कुता ऐं कां खाइनि। हल क्यों मीरू खुदा के वास्ते मुझे माफ कर, मीरू खुदा के वास्ते मुझे माफ कर। पाजो ना छोकरो, हां ये हो जो हथियार असां जिम्मेवारी है ना। स्टैंड रोलिंग क्यों? मीरू खुदा के वास्ते मुझे माफ कर, मीरू खुदा के वास्ते मुझे माफ कर। मथे दिसे क्यों क्यों मीरू खुदा के वास्ते मुझे माफ कर। हिते करे तो दिसे हिते दिसे क्यों? मीरू खुदा के वास्ते मुझे माफ कर, मीरू खुदा के वास्ते मुझे माफ कर। मीरू मगदार नया, मीरू मगदार नया, मीरू मगदार नया, मीरू मगदार नया, मगदार नया। जेकॾहिं तूं गद्दार नहीं त पोइ वञ वञ वञी उन सूबेदार खे मारे अच, वठी हथियार ऐं वञ वञी उन सूबेदार खे मारे अच, वञ। खिलाई दो ॾिस परेशान थियनि। टे टे चैम्बर चाढ़िया थी, फायर कयो ई कोन थी। हाँ तूं हैरानगी में ॾिस त हे छा थो करे। ठीकु आहे, जेकॾहिं तूं असांजो वफ़ादार साथी आहीं त पोइ ही वठ हथियार ऐं वञ उन सूबेदार खे ख़तमु करे अच, वञ। खबरदार,
ॾिस परेशान थी अड़े न हली हे छा ॾिस खिले तो पियो हे खिले तो हेरे ॾिस नके मौत सामा चेंबर थई पिस्टल गोली तोड़े बात पटी गोली तोड़े हां कर ओके वेरी गुड बेशक मीरो बेशक सरदार बेशक सरदार बेशक सरदार सरदार हे छा पियो करी समझाने की कोशिश करे क्यों सरदार हे छा पियो करी ही गद्दार आहे हलो बेर बुधाने हिकिड़ो मिंट बस सरदार हे छा पियो करी ही नाकाबिल क्यों सरदार हे छा पियो करी क्यों सरदार हे छा पियो करी ही नाकाबिल एतबार आहे ही गद्दार आहे ही बेगैरत आहे क्यों हर खबरदार मां जाओ तो हाथ मत कयो खबरदार मां जाओ तो हाथ मत कयो ओके हे बीठो अमीरू हिते हलाए मौत खे ॾिसी मीरू परेशान थी वियो न हा 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 खिल के मुटे मौत खे ॾिसी मीरू परेशान थी वियो न तबाह करे छॾींदुसि वेरी गुड शाबाश तॾहिं भाउ न ॻाल्हाइनि भाउ मिठा न ॻाल्हाइनि क्यों मौत खे ॾिसी मीरू परेशान थी वियो न तबाह करे छॾींदुसि मां आख़िरी दफ़ो कलमो पढ़ ॾे टह करे मीरू मौत खे ॾिसी मौत खे साम्हूं ॾिसी तंगनि भलनि जा होश खता थी वेंदा आहिनि मीरू ॾे टह कया अञा टह करे ॾे टह करे मौत खे ॾिसी ॾे टह करे अञा मीरू टह करे मौत खे ॾिसी चङनि भलनि जा होश खता ख़तम थी वेंदा आहिनि हण गोली हण वाड़ थे न हली गोली हे छा आहे खाली हां पिस्टल कढियो गोली रोल क्यों हिकिड़ी शर्त ते तोखे माफ़ी मिली सघे थी जेकॾहिं तूं असांजो वफ़ादार साथी आहे ऐं तूं पंहिंजी सच्चाई ॾेखारण चाहीं थो त पोइ ही वठ हथियार ऐं वञी उन सूबेदार खे ख़तम करे अच वञ खबरदार सच्चो वफादार साथी सोबे मीरू जो न तू कदहिं मीरू जो सच्चो वफादार साथी थियो आहे ऐं न वरी थींदे मरण लाइ तयार थी बेगैरत किरदो मुंहिंजो पीउ हिकिड़ी शर्त ते तोखे माफ़ी मिली सघे थी जेकॾहिं तूं मुंहिंजो वफ़ादार साथी आहे ऐं पंहिंजी वफ़ा हिकिड़ी शर्त ते तोखे माफ़ी मिली सघे थी जेकॾहिं तूं असांजो वफ़ादार साथी आहे ऐं पंहिंजी वफ़ादारी ॾेखारण चाहीं थो त तोखे हिकिड़ो कमु करणो पवंदो वञी उन सूबेदार खे ख़तम करे आ जेको मुंहिंजो असुल दुश्मन आहे वञ ही वठ हथियार वञ खबरदार वफादार साथी सोबे मीरू जो ना तो जड़ा गद्दार मीरू जा साथी थी नथा सघनि तंहिं करे तोखे हिन जहान में रहण जो हक़ ई नाहे
मरण लाइ तैयार थी बेगैरत, मरण लाइ तैयार थी। वीरू जो वफादार साथी। क्यों? मीरू जे का हिसाब किताब में अगेन साइलेंट रोल अदा झाली ना क्यों? मीरू जे का हिसाब किताब में माफी जो लफ्ज आहे ही कोन। क्यों? क्यों? मंठार बुधई चे तो मां गद्दार आया ही ना। मंठार पोछा ख्याल आजमायूस। बेशक मीरो, आजमाए से। क्यों? जेकॾहिं तूं गद्दार नहीं ऐं तूं असांजो सच्चो वफ़ादार आहीं त पोइ तोखे असांजे लाइ हिकिड़ो कमु करणो पवंदो। ही वठ हथियार। अगेन थींदो न अॻियो बूम खे न। क्यों? जेकॾहिं तूं असांजो सच्चो वफ़ादार साथी आहीं त पोइ तोखे असांजे लाइ हिकिड़ो कमु करणो पवंदो। तोखे जेकॾहिं पंहिंजी वफ़ादारी ॾेखारणी आहे त पोइ ही वठ हथियार ऐं वञ वञ वञी उन सूबेदार खे ख़तम करे अच। वञ। ओके ओके थियो। मंठार ॻाल्हाए थो जा। क्यों? मंठार जेकॾहिं ही सच्चो हूंदो त असांजो कमु ज़रूर कंदो। छा इहो? हाँ, जेकॾहिं क्यों? मंठार जेकॾहिं ही सच्चो हूंदो त पंहिंजो कयल वाइदो ज़रूर निभाईंदो, ज़रूर निभाईंदो। हथ में कयो कमीनो। मीरू जो सच्चो वफादार साथी। तू मीरू जो वफादार साथी थी न तो सकी। मरण लाइ तैयार थी बेगैरत, मरण लाइ तैयार थी। अदा रे कणिक में ना चो पर रोल क्यों? छोटा लता दे डॉक्टर ते शेर की धीर हो। यो मरियो। क्यों? ॿुधो ई मंठार चए थो त मां तव्हांजो वफ़ादार साथी आहियां। जेकॾहिं तूं असांजो वफ़ादार साथी आहीं ऐं पंहिंजी वफ़ा बसि हां ठीक है ॿियो थियल न। बस साइलेंट थियो यार। ॿुधो ई मंठार चए थो त मां तव्हांजो वफ़ादार साथी आहियां त पोइ आज़मायूंसि। बेशक मीरो। जेकॾहिं तूं असांजो वफ़ादार साथी आहीं ऐं पंहिंजी वफ़ादारी ॾेखारणु चाहीं थो त पोइ ही वठ हथियार। वञ वञ उन सूबेदार खे ख़तम करे अच। वञ। You can see the writing on the pavement. Young kids, they're growing up in basements. Online, a whole new generation. I'ma make mine, so you better go take it. Always, they need a new replacement. Decentralized, can't contain
all the demons quiet. Yeah, we were built to thrive. Yeah, I think that we've all had enough. What keeps you up at night? Yeah, make all the demons quiet. Yeah, we were built to thrive. Yeah, I think that we've all had enough. Yeah, I think that we've all had enough. Sick of dealing with the old plan. They know that we're calling it wrong. You got me like, oh. Writer Fazul Samidu 0300 313 4972। प्लीज़ हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं। प्लीज़ हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन के बटन को दबा दें।